नाज़रीन तबी ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं त MQM अगवाणनि जी अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात थी आहे। MQM जो वफ़द ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जी अगवानी में ज़रदारी हाउस पहुची आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे। ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदालूं। मुलाक़ात दौरान PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत ॿिया पार्टी अगवान भी मौजूद हुआ। मुलाक़ात में बेएतमादी रिथ समेत मुल्क की सियासी सूरत हाल ते ख्यालन की ॾेवट कई वेंदी। ख़बर के हवाले से अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदालूं या अहम ख़बर अवां सां शेयर कंदालूं त MQM अगवाननि जी अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां भी मुलाक़ात थी आहे। MQM जो वफ़द ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जी अगवानी में ज़रदारी हाउस पहुची आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत ॿिया पार्टी अगवान भी मौजूद हुआ। मुलाक़ात में बेएतमादी रिथ समेत मुल्क की सियासी सूरत हाल ते ख्यालन की ॾेवट कई वेंदी।